Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा एतिरो कठोर दिल छो थी पियो आई इमरान? तोखां पारस जो पुराणो प्यार भी विसरी वियो ऐं माजिद जी मेहरबानी खे भी नज़रअंदाज करे छॾियो सिर्फ़ इन जे करे त अमीना पंहिंजे घर में ॾुखी आहे। उन जे चवण ते पारस खे तो प्यार जी मोट में प्यार न ॾिनो, पर पोइ बि पारस अमीना जियां तुंहिंजी शिकायत न तोसां कई न ई पंहिंजी माउ ऐं भाइरनि सां। इमरान तूं ग़लति आहीं, तुंहिंजी सोच ग़लति आहे। माजिद जे एहसान खे नफ़रत जे वाचूड़े में वारी सां गॾु उॾाए छॾियो। तो सुठो नाहे कयो इमरान। तुंहिंजी डिग्री कहिड़े कम जी हुई जे माजिद तोखे नौकरी न वठी ॾे हा? तूं त एहसान फरामोश आहीं। इंसानियत जे उजरे नाव ते दाग़ आहीं। मां छा थियो आहे तोखे? तुंहिंजूं अखियूं छो भिनियल आहिनि? तूं एतिरो परेशान छो थियो आहीं? पारस, मां वाकई कठोर दिल आहियां, बेक़दरो आहियां। मुंहिंजी दिल जी जॻह ते पत्थर रखियल आहे। तूं सही चवंदी आहीं पारस। ये न चओ मासाद, तूं मुंहिंजे दिल जो मोर आहीं, मुंहिंजो सरताज आहीं। मां तोसां वॾियूं ज़्यादतियूं कयूं आहिनि पारस। मां नफ़रत खां सवाइ तोखे ॿियो कुझु बि नाहे ॾिनो। मूंखे माफ़ कजांइ पारस। मां मोहब्बत में कचो थी पियुसि ऐं मुड़ुस जो फर्ज़ निभाइण में मूं ॾाढी कंजूस पाई कई आहे। चवंदा आहिनि त देर आया दुरुस्त आया। पारस, दुरुस्त तॾहिं थींदुसि जॾहिं मूंसां मासात माजिद परचंदो। मासां तूं बि मूंसां गॾु हल, जीअं आउं माजिद ऐं मासी खे परचाए अचां। तोसां को बि कावड़ियल कोन हुयो मासाद, बसि रुगो तूं पंहिंजे पाण खां नाराज़ हुयो। आउं माजिद ऐं मासी जो दिलि रंजायो आहे। तूं माजिद ऐं मासी मूंखे परचाए ॾींदीअ। जेकॾहिं तूं उन्हनि खे परचाए न ॾिनो त मां इहो ई सोचींदुसि त तो बि मूंखे दिलि सां माफ़ नाहे कयो। मासाद, मुंहिंजी दिलि कॾहिं बि तोखे मयारी नाहे कयो। बसि वीचार थींदो हुयो त मासाद जे दिलि में वहंदड़ मोहब्बत जो दरिया किनारे ते वेठल मां छो नियारी आहियां, पर अॼु हिन दरिया जूं छोलियूं मुंहिंजे मन जे चइनी कुंडनि खे थधो करे छॾियो आहे। मुंहिंजी मिठड़ी मां सां हल त मासी ऐं माजिद खे परचाए अचूं। उन्हनि खे परचाए ऐं पंहिंजो मन थधो कयां। हल मासा। जित मोहब्बत जो दरिया तारो तार आहे मासाद। तुंहिंजी मोहब्बत मुंहिंजे मन जे दरिया खे मौज में आणे छॾियो आहे। नाहे मां तुंहिंजी अम्मी, मूंखे अम्मी न चवंदो कर। तूं मुंहिंजी अम्मी आहीं, तूं मुंहिंजी नई अम्मी आहीं। मां नाहे तुंहिंजी अम्मी, मूंखे अम्मी न चवंदो कर। किरण, आखिर साबित करे छॾी न त तूं माटेली माउ आहीं। समझाए छॾ पंहिंजे पुट खे, मूंखे अम्मी अम्मी न चवंदो करे। नाहे मां हिन जी मां। तूं नसीम जहिड़ी थी बि नथी सघी। किरण, तूं त ज़ाल सॾाइण जे लाइक़ बि न आहीं। त पोइ छो मूंसां शादी कई? हाँ, मूंखे अम्मा ऐं बाबा मजबूर कयो। न त छा इशफाक, मूंखे बि तोसां शादी करण जो कोई शौक़ु न हुयो। ऐं जेकॾहिं हाणे बि मुतमइन न आहीं त पोइ मां हली थी वञा। किरण, तो मूंखे चमाट आहीं? दिल त चए थी त तुंहिंजी निड़ीअ ते न ॾेई तुंहिंजो साह कढी छॾियां, पर ख़ुदा जो ख़ौफ़ थो थिए। आईंदे में जेकॾहिं मुंहिंजे पुट खे कुझु बि चई या हुन ते हथु खईं या ज़बान कटे तरी त रखंदुसि। घर में छा जो तमाशो लाॻो अथव? बाबा तमाशो मूं न, तव्हांजी नुंहुं पई करे जेका तव्हां सिक मां वरिती आहे।
किरण धीअ ही सभु छा आहे? मूंखे नाहे रहणो हिन घर में, नाहे गुज़ारणो हिन कैद खाने में। हे तूं छा थी चई पुट किरण? अबू मामी खे पसंदि न आहियां, आईंदा मामी खे कुझु बि न चवंदुसि। पुट आईंदो तूं हिनखे अमा न सिंधु कर। हीअ तुंहिंजी माउ नाहे, नाहे पुट, हीअ तुंहिंजी माउ। ऐं रहमान पुट तूं हिन खां आईंदा को बि ख़ौफ़ न कंदो कर, न डिॼंदो कर हिन खां तूं। बाबा साईं तॾहिं त मूं शादी कई कोन पई, छो त मूंखे ख़बर हुई त किरण जे अचण सां मुंहिंजे रहमान पुट ते ख़राब असर पवंदा। बाबा मूं त घणो ई रोकियो तोखे, मूंखे ॿी शादी जी ज़रूरत नाहे नाहे नाहे, पर तव्हां मुड़ियो कोन। हाणे तव्हां बज़ाब में, मां बज़ाब में, ऐं रहमान बज़ाब में। कोने रहणो मूंखे तोसां गॾु, नाहे रहणो मूंखे हिन घर में, ना ही तूं मुंहिंजो मुड़ुसु। किरण पुट तूं चरी थी आहीं छा? भला पंहिंजो घर छो थी फिटाई? हाँ मां चरी थी वई आहियां, नाहे गुज़ारणी मूंखे हयाती तव्हां सां गॾु। अमीना पुट ही घर भी तो तुंहिंजो ही आहे न, हिन घर जो कम भी तो तोखे ही करणो पवंदो न। ऐं तूं जेके वेले ते मुफ़्त जी मानी थी खाई उहे हराम जूं आहिनि छा? शाबस हुजे अमीना, ईअं मानी जा ताना तूं पंहिंजी माउ खे ॾींहं। अमीना जेकॾहिं तुंहिंजे मथां मुंहिंजी मानी हिकिड़ी बार आहे न, त आईंदा जे लाइ तूं मुंहिंजी मानी न पचाइजे, मां पंहिंजो पाण पचाए खाईंदसि। जेकॾहिं अञा बि तोते बार आहियां त पोइ का वाहर ॿुधा त मां ही घर ई छॾे हली वञा। काॾे वेंदी मासी? तूं मुंहिंजे कर्मनि में जो लॻल आहीं। अमीना अल्लाह जो शुक्र आहे अञा त मां हथे पेरे आहियां, जेकॾहिं मां हिकिड़ी खट ते वेहां त पोइ त तूं मूंखे ज़हर ॾेई मारे छॾींदीअं। अल्लाह मारे मासी, बाक़ी तूं सुथरी जान कोन छॾींदीअं। अदा मुंहिंजी हिन वेल मां जान छॾा, बाक़ी मासी मूंखे हिते रहण कोन ॾींदी। हा मीना, अॼु मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे त मासी तोसां केतिरी ज़्यादती थी करे। इमरान पुट, अमीना मासी मूंखे इहा अकल न हुई त ही तुंहिंजी एतिरी इज़त कंदी आहे, पर अॼु इहा बि ख़बर पइजी वई त ही अमीना केतिरी ॾुखी आहे। मूंखे माफ़ कजांइ मासी, हिन अमीना जे करे मां तो ते रंज रखियो हो, मूंखे माफ़ कर मासी। अदा तूं ही छा थो चईं? बस अमीना, गंज थियो। मासी मासात माजिद किथे आहे, आउं उन खां बि माफ़ी वठंदुसि। इमरान पुट, मां ऐं माजिद तोसां कावड़ियल न आहियूं। मासात आउं तोखां माफ़ी वठण आयो आहियां, मूंखे माफ़ करे छॾ। आउं जहिड़ो बि आहियां त तुंहिंजो मासात। मासात मिठी ज़ात हूंदी आहे ऐं मिठनि माण्हुनि सां कावड़ न थींदी आहे। रहमान किथे आहे? तूं ॿुधा? रहमान ॿाहिरि वियो आहे शइ वठण। पुट केॾी महिल वियो आहे? साईं काफ़ी देर खां वियल आहे, अञा कोन मोटियो आहे। ठीकु आहे, तव्हां हाली क्लास में वेहो, मां रहमान खे ॾिसी अचां।
मुझो पुट रहमान तव्हां का शइ वठण कोन आयो? अॼु आयो ई कोन्हे? हलो साबिर साहब, तव्हांजो कमु थी वियो। हाणे हुकुम कयो त हिन बलूंगड़े जो छा कजे? जाबर, इन्ही ई बलूंगड़े जे सहारे मास्तर इशफाक खां किरण खे तलाक ॾियणी आहे। हाँ जाबिर, तलाक तलाक। किरण मुंहिंजे अरमाननि जो खून कयो आहे ऐं पाण बि ख़ुशियुनि लाइ सिकंदी रहंदी। मुंहिंजो नालो बि जाबिर आहे, पर सेठ साबिर साहब, तूं बि कंहिं जाबिर खां घटि नाही। जंहिं किरण खे अखि जी माणकी मञींदो आहे, उन ई किरण सां दुश्मनीअ जो वेर विधो थी। जाबिर, तूं मुंहिंजो दोस्त आहीं या वरी किरण जो हामी? साबिर, मूं त ईअं ॻाल्हि कई, तूं हुकुम त कर। किरण जहिड़ियूं छोकिरियूं कई कुही करे तोखे रत जा जाम ठाहे करे महफ़िल में पी सघूं। साबिर साहब, तुंहिंजी दोस्तीअ में दुनिया जी दुश्मनी सिर ते खई आहे, पर इहो सौदो सस्तो न आहे। त पोइ जाबिर, मास्तर जे पुट खे एतिरो तड़पाए जो उन जूं रड़ियूं मास्तर जे घर जे ख़ुशियुनि खे खसे वठनि, त पोइ मास्तर मजबूर थी किरण खे पंहिंजी ज़िंदगीअ खां आज़ादु करे छॾे। जाबिर, हाणे त किरण जी तड़प मुंहिंजो सुकून थी वई आहे। सुकून। तूं फिक्र न कर साबिर, मास्तर किरण खे तलाक न ॾिनी त पुट जी मुंडी कपे करे शादीअ में तोहफ़ो ॾींदोमांसि। अञा बि जे अमल न कई न, घर में को भी माण्हू ज़िंदा न छॾींदोमांसि। जेकॾहिं ईअं करिणो पियो न, ईअं ई कबो, पर हिकु दफ़ो मास्तर खे फ़ोन करे पुट जी ख़बर त ॿुधाए छॾ ऐं ॿुध, उन जी आज़ादीअ जो शर्त उन जे साम्हूं रखी छॾ ऐं पोइ ॿुधाए त मास्तर छा थो चवे। ठीकु आहे। जाबिर जे जबर खां ऐं ख़ुदा जे ॾमर खां कोई बि नथो बची सघे। ॾाढो तड़पायो अथई किरण, मुंहिंजी मोहबत जो क़दुरु कोन कई किरण। मां त तोखे दिलि जी राणी बणाइणु चाहियो, पर तूं दिलनि जी सौदागर निकिती ऐं मूं बि पंहिंजी मोहबत खे मारे छॾियो आहे किरण। कोन बख़्शींदो मां किरण, ऐं मुंहिंजी दिलि सां कयल धोखो माफ़ कोन कंदो मां किरण, कॾहिं बि न कंदो मां, छो त तूं मुंहिंजे प्यार जो खून कयो आहे किरण, खून। धीअ पारस, ॿाहिरि ॾिस तो दर ते केरु आयो आहे? हा मां वञा थी सघे तो अदा राशिद आयो हुजे। ॾिसी वठ। छा थी ॾिसी पारस? ॾिसां थी वर्दीअ में मुंहिंजो मासात ॾेसर वारी ॾिख थो ॾिए। पारस, इहा तुंहिंजी मोहबत ऐं माजिद जी महिरबानी आहे, न त इहो राज़ को कमु करे करे पंहिंजो वजूद ई विञाए विया। हा मासात, ईअं त आहे। इमरान, तुंहिंजे गुलनि ते सितारा ॾाढा सुठा था लॻनि। अॼु मां तमामु घणी ख़ुशि आहियां। दिलि थी चए मिठाइनि जा मण हुजनि, पंहिंजे मासात जे खिल ते सदको करे वारियां। तुंहिंजे मथां सदको थी वञा पारस, तुंहिंजे प्यार ई त मूंखे इंसानियत वारो रस्तो ॾेखारियो आहे। पारस केरु आहे पुट? अमा मासात इमरान आयो आहे। ॾिस त सही, मासात इमरान खे पुलिस जी वर्दी केॾी थी ठहे। अच मासात हलो। हलो। अस्सलाम वालेकुम मासी। वालेकुम अस्सलाम। माशाअल्लाह। ना खुशाई। माशाअल्लाह। दिया पारस, इमरान पुट खे कजल जो टिको त हणी छॾ।
किथे नज़र न लॻी वञेसि। अमीना भेण, मुंहिंजी वर्दी ॾिसी तोखे ख़ुशी कोन थी आहे छा? छो न ख़ुशि थी आदा, पर पहिरियां ही त पंहिंजी सिक लाहे वठनि, पोइ मां महिरबानी महिरबानी माजी। हा मासात इमरान, वर्दी में बे ॾाढो थो ठहीं। मुंहिंजी सलाह थी त राति जो बे वर्दी पाए पोइ सुम्हंदो कर। राशिद, इहे हिन मासात माजिद जूं महिरबानियूं आहिनि, न त हिन नथनि में तेशूं ऐं करनियूं हुजनि। हा, इहो मुंहिंजो फर्ज़ु हुयो इमरान, तूं मुंहिंजो पंहिंजो आहीं, मासात आहीं मुंहिंजो। मूं कॾहिं बि तोखे राशिद खां घटि न आहे पायो। मासात बस रुको पेट जो ख्याल कजे, ईअं न त वॾो थी वञे, पर वॾो त थींदो न। कोशिश कबी त वॾो न थिए। पुत्र पयो को पतो रहमान जो? न बाबा, रहमान जी अञा ताईं का बि ख़बर नथी पई त रहमान अलाए किथे आहे। अशफाक पुट, मस्जिदनि ऐं मदरसनि में को लाउडनि ते पढ़ो जा रहा है मुंहिंजा बचड़ा। ईअं बि कयो आहे बाबा, मस्जिदनि में इमाम बारगाह में जिथे किथे पढ़ा जा रहिया आहिनि, पर किथां वञा सुठी मोट कोन मिली आहे। ख़बर न आहे त असांजो बचड़ो किथे हूंदो ऐं कहिड़े हाल में हूंदो। आख़िर हाणे छा थींदो इशफाक? रहमान खे ॻोल्हियूं त किथे ॻोल्हियूं? हिन जे करे ई रहमान घर छॾे वियो आहे बाबा। मुंहिंजे करे? हा, तुंहिंजे करे। किरण, हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, जेकॾहिं रहमान घर वापसि न मोटियो त पोइ तुंहिंजो बि ख़ैरु आहे। छो? मां चयो आहे छा त तुंहिंजो पुटु घरां निकिरी वञे? तुंहिंजे रवे जे करे रहमान घर छॾे वियो। तुंहिंजी नफ़रत ई रहमान खे घर मां बरमो ॾियण ते मजबूर कयो आहे। ही तूं छा थो चवीं पुट? होश मां कमु वठो। हा बाबा, मां होश में आहियां बाबा। मां इन जे ई करे त शादी करण खां इनकार पे कयो, पर तव्हां कोन मुड़ियो। हाणे ॻोल्हे ॾियो न रहमान बाबा। किरण दुआ कर त रहमान ख़ैर सां मोटी अचे, न त जेके तो सुबुह रहमान खे लफ़्ज़ चया हा न, इहे लफ़्ज़ तोखे ॾाढा महांगा पवंदा करन तोखे। घर मोटे या न मोटे, मूंखे को बि फ़र्क़ु नथो पवे। मां तुंहिंजे पुट जी मां न आहियां जो हो मूंखे अम्मी करे थो छॾे ऐं वरी मूंसां फरमाइशूं थो करे। मूंखे स्कूल मोकिल, यूनिफॉर्म पारा, जीअं मां हुनजी नौकरियाणी हुजां। मां न आहियां हुनजी नौकरियाणी। मास्तर, तुंहिंजो पुटु मुंहिंजे कब्ज़े में आहे। छा? रहमान तुंहिंजे कब्ज़े में आहे? हा, मुंहिंजे कब्ज़े में आहे। मास्तर, पहिरियों पंहिंजे पुट सां ॻाल्हाए त पोइ डील कयूं था। ॻाल्हाए पंहिंजे पुट सां। हेलो बाबा, हे ॾाढा ॾींगा माण्हू आहिनि, मूंखे बचायो। हे ॾाढा ॾींगा माण्हू आहिनि, मूंखे मारे विझंदा, मूंखे बचायो। न बाबा, न तूं परेशान न थी। मां तोखे हर हाल में बचाईंदुसि। छाप थी पवे, मां तोखे ज़रूरु बचाईंदुसि बाबा, ज़रूरु बचाईंदुसि। मुंहिंजे ॼार में फाथल शिकार फतकी मरी वेंदो आहे। मास्तर, जे तूं मुंहिंजो चवणु न मञो न त पोइ पक सम्झी आए। मास्तर, तुंहिंजी इहा दुआ अलाह साईं क़बूल कंदो,
छो त तुंहिंजो पुटु हिन दुनिया में रहंदो ई कोन। जेकॾहिं तो ईअं कयो त मां बि तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि तोखे ज़िंदा मां। आस्ते ॻाल्हाए मास्तर, आस्ते। जे मां ॾाढियां ॻाल्हायमि न त तुंहिंजे पुट जो हां फटी पवंदी। जेकॾहिं मुंहिंजे पुट खे कुझु बि थियो त मौत जो गंध कपे छॾींदुसि, गंध। मास्तर, पोइ तूं छा कंदे तूं मूंखे? मास्तर, तुंहिंजो पुटु मासूम आहे, मासूम। लोह जी गोली डश सीनो ॾारे छॾींदी आहे। मुंहिंजे पुट जो ॾोह कहिड़ो आहे? छा कयो आहे मुंहिंजे पुट? छा बिगाड़ियो आहे तव्हांजो? मास्तर, हाणे गर्मी लही वई न। ॾोह तुंहिंजे पुट जो न आहे, ॾोह तो कयो आहे, तो, जंहिंजी सज़ा तुंहिंजो पुटु तो लोड़े। मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? कहिड़ो ॾोह कयो आहे मूं? हा मास्तर, तूं ॾोह कयो आहे वॾो। मूं को बि ॾोह न कयो आहे। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे पुट खे छॾे ॾियो। मुंहिंजे पुट खे छॾे ॾींदोमांसि मास्तर, पर हिकिड़ी शर्त ते। शर्त? कहिड़ो शर्त? किरण खे तलाक ॾे, तुंहिंजो पुटु सही सलामत तुंहिंजे घर पहुची वेंदो। छा? हा, किरण जी तलाक तुंहिंजे पुट जी ज़िंदगी आहे मास्तर। न त पोइ पुट जे कफ़न जो बंदोबस्त करे छॾजांइ। मास्तर, डॉक्टर इबरार वारो वाक़ियो यादि थी न? डॉक्टर त पंहिंजी जवानी ॾिठी, पर तुंहिंजो पुटु त अञा मासूम आहे, गुलनि जहिड़ो आहे। पर खे छॾ मास्तर, किरण खे तलाक ॾे, न त पोइ तुंहिंजो पुटु सुभाणे वारी राति जी रोशनी ॾिसी न सघंदो। ऐं का बि चालाकी कई त रहमान जी ज़िंदगी जो दुश्मन तूं पाण हूंदे, पाण। छो जो जाबर जे जबर ऐं ख़ुदा जे ॾमर खां कोई बि नथो बची सघे। पुट केरु हुयो ऐं रहमान पुट किथे आहे? बाबा, रहमान खे कंहिं अगवा कयो आहे ऐं हुनजी आज़ादी जो को शर्त रखियो अथनि। शर्त? कहिड़ो शर्त पुट? किरण जी तलाक रहमान जी आज़ादी जो शर्त आहे बाबा। छा? किरण खे तलाक? हा बाबा, जेकॾहिं मूं हुननि जो शर्त मञण खां इनकार कयो त मुंहिंजे पुट खे बि डॉक्टर इबरार जी मारे छॾींदा बाबा। बस इन में ॾोह असांजो आहे पुट। तूं त राज़ी कोन हुई, बस असांखे माफ़ कर पुट। चइबो त इहो कमु साबिर कयो आहे, कंदो कीअं न आशिक जो आहे। ज़ैनब, आबिद मिलियो। काथे मिलियो आबिद तोसां? उनजे घर वियो है छा? न को, खुदा न करे जो मां उनजे घर वञा। त पोइ वो तोसां मिलियो काथे? बस अल्लाह भुलायो अथसि, रस्ते ते मिलियो। छा पे चयई? खामखा जी बकवास पियो करे मुंहिंजी किरण धीउ लाइ। छो अञा असांजी धीअ जो आंड्रे में वकड़ अथसि छा? असांखे छा कंदो? भली वते मुंहुं मथो पिटींदो। कुलसूम ऐं तुंहिंजे भाउ जेका कई आहे न, उहा विसारण जहिड़ी नाहे। गुलाब, जेकॾहिं अहिड़ी के ॿिए न्याणी सां कना न त ख़बर पइजी वञे हा, पर असां शरीफ़ माण्हू हुयासीं जो माठ करे वेही रहियासीं। ख़ुदा जज़ा ॾिनी अथनि, अञा बि ॾींदुनि। मार्गो माण्हुनि जे ठठोलनि खां टिॼा पियो, न त मां बि घटि कोन कयां असां। पर ज़मानो खिले हा त पुट बि हुननि जो वियो ऐं गुलाब हुननि सां फिटाई। इन जे करे मां माठ करे वियुसि, न त मूंखे पंहिंजी धीउ किरण कोड़ी थोड़ी आहे। बाबा, चाचा आबिद जे लाइ पंहिंजी दिलि में एॾी नफ़रत छो था भरियो?
आख़िर हू तव्हांजो वॾो भाउ आहे। इरम थी अहिड़े भाउ खां बस भली आहे, अहिड़े दुश्मन भाउ खां खट खाली चङी आहे। हुननि जे लाइ तुंहिंजो छो तो हिया जुरे हा? अम्मा हुननि जो ॾोह कहिड़ो आहे? अगरि चाची कुलसुम किरण ते शक ज़ाहिर कयो आहे त पोइ छा थी पियो? हुननि जो बि त घर तबाह थियो आहे न। असां त हुननि जो घर तबाह नाहे कयो न, ख़ुदा मारियो न इब्रार खे, ऐं बहानो वरी दहशतगर्दनि जो। इन में मुंहिंजी धीअ जो कहिड़ो ॾोह? ख़ुदा जी मार पवंदी हुन दहशतगर्दनि खे। पर अम्मा इन ॻाल्हि खे पचारण सां दुनिया खिलंदी तव्हां ते। छो त माण्हू खिलायो बाबा ते? इरम थी जिन माण्हुनि खे किरणो हो सो खिली छॾ। मूंखे हाणे वीचार घटि आहे छो त मुंहिंजी धी किरण पंहिंजे घर में हाणे ख़ुशि आहे। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।